अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद मुनव्वर आलम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो KTN इशूज़। न सिर्फ़ु इहा सूरत हाल जेका इस्टेब्लिश थी आहे इस्लामाबाद में, सियासी सूरत हाल कहिड़ी आहे मुल्क में, पॉलिटिकल अनसर्टनिटी असांखे नज़र अचे थी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुश्किल में नज़र अचे थी। उन्हनि जा घणा मेंबर क़ौमी असैम्बली जा जेका आहिनि उहो सिंध हाउस में मौजूदु आहिनि। हाणे हू साम्हूं अची विया आहिनि। न सिर्फ़ु इहा उन्हनि मुख़्तलिफ़ निजी टीवी चैनल्स खे इंटरव्यू ॾिनो आहे ऐं वाज़े तौर ते उन्हनि चयो आहे त असां नाराज़ आहियूं, पॉलिसीज़ सां नाराज़ आहियूं, असांखे इग्नोर कयो वियो ऐं असां पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ हाणे वोट कंदासीं। असां ते कोई प्रेशर कोन्हे, असां सिंध हाउस में मौजूदु आहियूं। हुकूमत असांखे गारंटी ॾिए त असांजे ख़िलाफ़ु कोई कार्रवाई न थींदी त असां किथे बि रही सघूं था, पर असां इनसिक्योर महसूसु कयूं था सिंध हाउस जे अलावा। सिंध हाउस में जेका 3 ॾींहंनि खां हले पई सॼी सूरत हाल ऐं हुकूमत तरफ़ां इहो साम्हूं आयो त सिंध हाउस हिकिड़ो मर्कज़ थी वियो आहे जिते असांजा अरकान रखिया विया आहिनि। उहा ॻाल्हि सच निकिती ऐं हाणे इहा सिचुएशन आहे त जेका 33 तक़रीबन मेंबरनि आहे उन्हनि जी नाराज़गी हुई ऐं उहा रिपोर्ट वज़ीर आज़म इमरान ख़ान ताईं पहुची वई आहे। छा सूरत हाल थींदी, जेका बेएतमादी वारी रिथ आहे उहा हाणे कामयाबु थींदी या अञा गेम बाक़ी आहे? ऑप्शन्स मौजूदु आहिनि, हुकूमत खे ऑप्शन मौजूदु आहिनि। न सिर्फ़ु इहा, ऑपोज़िशन जी छा हिकमत अमली हूंदी, इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जॉइन कयो आहे असांखे असांजे KTN जे ब्यूरो हेड इस्लामाबाद असद शर साहब असां सां मौजूदु आहिनि। कराची ब्यूरो चीफ वहीद राजपूत साहब असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम असद शर साहब। वालेकुम सलाम। असद साहब, सॼो ॾींहुं हिकिड़ो मामिलो हलियो आहे ऐं तव्हां छा ॾिठो सिंध हाउस में जेका ख़बरूं अचनि पियूं सिंध हाउस जे हवाले सां ऐं हुकूमती अरकान इहा इल्ज़ाम हणनि पिया त हुते ख़रीदो फ़रोख़्त थिए थी ऐं वज़ीर आज़म पंहिंजी तक़रीरुनि में इहो ॿुधायो हो त पैसा घणा ख़र्चु थियनि था, बोरी में ब्रीफ केसिस में पैसा आया आहिनि जहाज़ में ऐं हू असांजे अरकान ख़रीद करण जे लाइ ख़र्चु कनि था। सॼो ॾींहुं तव्हां छा ॾिठो? घणा माण्हू तव्हां मेंबर तव्हां उते मौजूदु हुया? छा सिचुएशन आहे हाणे हुते सिंध हाउस में? जी महिरबानी। सिंध हाउस हिन वक़्तु सियासत जो हिकिड़ो मर्कज़ थी वियो आहे ऐं जेका बेएतमादी वारी रिथ वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ जमो कराई वई आहे, उन सॼीअ जो हाणे जेको दारोमदार आहे उहो सिंध हाउस में रहंदड़ मेंबरनि मथां अची वियो आहे। अपोज़िशन तरफ़ां जेका अॻुवाट तयारी कई वई हुई, हिकिड़ो बाज़ाब्ता तौर ते प्लान तयारु कयो वियो हो जंहिंजी हुकूमत खे जीअं चवंदा आहिनि कानो कान ख़बर ई न पई। हुकूमत ईअं रुॻो आसरनि में रहिजी वई ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जा जेके दोस्त आहे उनखे आसरा ॾींदा रहिया त हीअ बेएतमादी वारी रिथ ते कुझु न करे सघंदा। पर अॼु वाज़े तौर ते शयूं साम्हूं थी वियूं आहिनि त हुकूमत हाणे हाराइण पञे पई। इन जो ख़ासि सबबु उहो थियो जो गुज़िरियल ॾींहुं जेका सवात में वज़ीर आज़म इमरान ख़ान तक़रीर कई ऐं वज़ीर आज़म खे जेके रिपोर्टूं मिलियूं त जेके माण्हू आहिनि उहे सिंध हाउस में अचनि पिया ऐं वञनि पिया, हिकिड़ी एक्टिविटीज़ शुरू थी वई आहे ऐं वज़ीर आज़म खे एतिरे हद ताईं इहे रिपोर्टूं ॾिनियूं वयूं त सिंध हाउस में पैसनि जा जेके ब्रीफ केस भरिजी आया आहिनि ऐं उहे वॾा जेके बोरा भरिजी आया आहिनि उहे विरहाया पिया वञनि, जंहिंजो इंकशाफ़ उन सवाद जी तक़रीर में कयो ऐं सॼे जेको आहे सो मीडिया ते उहो मंज़र आम ते आयो। उनखां पोइ सिंध हाउस जूं मुनवर जेके सरगर्मियूं वधी वयूं ऐं हेॾां जेका सिंध हाउस जी सॼी जेका कस्टडी जंहिंखे चइजे सिंध हाउस जो जेको कंट्रोल आहे उहो जेको सिंध हुकूमत जे हवाले आहे ऐं सिंध हुकूमत उते पंहिंजे उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी सिक्योरिटी आहे। त इन जे करे उहे जेके मेंबर हुया या जिन जेका अपोज़िशन शुरूआती तौर ते तयारी कई हुई उन्हनि समूरनि मेंबरनि खे वठी करे इस्लामाबाद पहुचायो वियो। मां पार्ली तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको पार्लियामेंट लाजिस ते चढ़ाई थी इहा या जेका पुलिस आई या जेके अंसार इस्लाम जा जेके माण्हू आया हुआ त इहा हिकिड़ी सॼो प्लान जो हिसो हुयो। उन्हनि खे उतां जीअं हिननि मेंबरनि खे सिंध हाउस कढी सघिजे ऐं सिंध हाउस में उन्हनि खे सेफ तौरु रहाए सघिजे। अॼु तव्हां ॾिठो, मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदो हलां त अॼु लॻभॻि 24 जे मेंबरनि जा इतला असांखे आहिनि, जिन जा 11 त वाज़े तौर ते साम्हूं नाला बि आया आहिनि। उन्हनि जी वीडियोज़ बि उन्हनि मेंबरनि शेयर कई आहे। कुझु मीडिया वर्करनि सां या मीडिया एंकर पर्सन सां उन्हनि जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं उन्हनि पंहिंजो आलम अश्कार थी करे जेका आहे हिन हुकूमत खां इनहराफ़ी जो ऐलान कयो आहे, हुकूमत खां बग़ावत जो ऐलान कयो आहे, हुकूमत सां गॾु न हलण जो ऐलान कयो आहे ऐं फ़ैसिलो कयो आहे ऐं उन्हनि ॿुधायो त असीं उन खां नथा हली सघूं। सिंध हाउस ॾिसो अॼु बिल्कुलु सॼो ॾींहुं सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ रहियो। सिंध हाउस जी सिक्योरिटी बि ओचितो वधाई वई ऐं सिंध हाउस में जेके डबल केबिन गाॾियुनि जो जेको तइदादु आहे उहो
एतिरो वधियल आहे जो हाणे उते गाॾियुनि बीहारण जी जाइ बि न आहे। ज़ाहिर आहे उन्हनि में मेंबर आहिनि, उन्हनि मेंबरनि खे असद बाहिफ़ाज़त उते इहो असद तव्हां उते इस्लामाबाद में घणे अरसे खां मौजूदु आहियो, पार्लिमानी सियासत तव्हां ॾिठी आहे, उते उनखे कवर कयो आहे, असेंबली जा इजलास तव्हां कवर कया आहिनि, सियासत ॾिठी आहे, हुकूमत ॾिठी आहे, ऑपोज़िशन ॾिठी आहे। हाणे तव्हां छा था सम्झो त ऑपोज़िशन हुकूमत वटि कहिड़ा ऑप्शन बाक़ी बचिया आहिनि? ॾिसो, हिन वक़्तु उन हुकूमत वटि सवाइ वज़ीर आज़म जी इस्तीफ़ा वारो हिकिड़ो ऑप्शन जेको हिते जेके लोकल सतह ते ॻाल्हियुनि में हले पियो, उन खां पोइ जेको वरी अॼु हिकिड़ो नओं जेको वज़ीर आज़म वटि हिकिड़ो सदारत थी आहे इजलास जी, छाकाणि जो ॾिस न हाणे हिननि सिंध हुकूमत खे अदब बणाइण जी कोशिशि कई आहे। गवर्नर राज लॻाइण जूं ॻाल्हियूं पियूं हलनि, गवर्नर राज बि लॻाए अच्छा, सघनि था। असद बाक़ी असद असद हिते गवर्नर राज वारी ॻाल्हि अची वई आहे। असांखे जॉइन कयो आहे सीनियर क़ानूनदान आहिनि बैरिस्टर ज़मीर घुमरो। तव्हां असां सां मौजूदु रहिजो। बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब असां हिते लाइन ते आहे। बैरिस्टर साहब सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़मीर साहब, हिकिड़ो ऐलान साम्हूं आयो आहे ऐं वज़ीर शेख रशीद इहो चयो आहे त वज़ीर आज़म खे मां मशवरो ॾिनो आहे त हू सिंध में फौरी तौर ते गवर्नर राज नाफ़िज़ करे। क़ानूनी आइनी पोज़ीशन छा आहे ऐं गवर्नर राज जो हाणे 18वीं तरमीम खां पोइ कीअं उहो नाफ़िज़ थी सघे थो, इन ते थोरो रोशनी तव्हां विझी ॾियो। उन में 4 सिचुएशन्स आहिनि गवर्नर राज लागू करण जूं, ऐं पहिरियों उनखे सेटिस्फाई करणो पवंदो आहे, उन खां पोइ लॻी सघे थो। पहिरीं सिचुएशन आर्टिकल 234 तहत इहा आहे त गवर्नर राज जेको आहे सो लॻे एक्सटर्नल जेकॾहिं को एग्रेशन हुजे, मुल्क ते जेको आहे सो को हमलो थिए या हमले थियण जो ख़तरो हुजे, त उन में प्रेसिडेंट जेको आहे सो गवर्नर राज लॻाए सघे थो, ऐं अहिड़ी सूरत हाल आहे कोन। ऐं नंबर ॿियो, या त इंटरनल सिचुएशन जेका आहे सूबे में एतिरी ख़राब थी वई हुजे जंहिं ते गवर्नर राज जेको आहे लॻाए सघे थो, पर उन इंटरनेशनल सिचुएशन जे करे जेकॾहिं गवर्नर राज लॻंदो त उन लाइ सिंध असेंबली जो रेज़ोल्यूशन ज़रूरी आहे, ठीकु आहे, उहा पास करे रेज़ोल्यूशन। ठीकु आहे। नंबर टियों, त जेकॾहिं ऑन हिज ओन जेको आहे सो प्रेसिडेंट जेकॾहिं गवर्नर राज लागू करे थो त 10 ॾींहंनि जे अंदरि सेनेट ऐं नेशनल असेंबली उनखे जेको आहे सो अप्रूव करण जा पाबंद आहिनि। अप्रूव न कंदा त उहो ख़तमु थी वेंदो। उन में बि गवर्नर राज में जेको आहे सो आर्टिकल 234 तहत जेको लॻंदो, सिंध असेंबली जेको आहे सो उनखे ख़तमु न करे सघिबो, ऐं उन खां पोइ प्रोविंशियल कैबिनेट हूंदी, पर प्रोविंशियल गवर्नमेंट जा जेके पावर्स आहिनि उहे जेको आहे सो एक्सरसाइज कंदो पंहिंजो फेडरल गवर्नमेंट थ्रू गवर्नर। उन खां पोइ जेको आहे सो चौथी जेका सिचुएशन आहे उहा आर्टिकल 234 में, त जेकॾहिं गवर्नर जे रिपोर्ट ते त सूबे में कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी जेका उनजो ब्रेक डाउन थी वियो आहे, उनजे करे गवर्नमेंट हली नथी सघे ऐं प्रेसिडेंट जेको आहे सो उहो गवर्नर राज लॻाए थो, उन में वरी 2 महीननि जे अंदरि जेको आहे सो पंहिंजो जॉइंट जेको सेशन आहे पार्लियामेंट जो उनखे अप्रूव करणो पवंदो। त इहे 2 आर्टिकल्स आहिनि जेके पंहिंजो फेडरल गवर्नमेंट जी जेका इंटरफेरेंस कनि था, पर उहे जेको आहे सो पहिरियों जेको आर्टिकल 234 तहत जेको पावर आहे उहो प्रेसिडेंट जे लॻाए थो, त उहो 10 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो उनखे 2 हाउसिस ऑफ पार्लियामेंट खे अप्रूव करणो पवंदो, ऐं गवर्नर खे जेके पावर्स मिलंदा अदरवाइज़ ख़तमु थी वेंदा 10 ॾींहंनि जे अंदरि। नंबर ॿियो जेको आहे सो जेको 34 तहत लॻाए थो उहो 2 महीननि जे अंदरि जेको आहे ख़तमु थी वेंदा। 34 जी जेको आहे सो अहिड़ी सिचुएशन आहे कोन सूबे में जेको कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी जो ब्रेक डाउन थी वञे या अहिड़ी का ॻाल्हि थी वञे। हाणे जेकॾहिं प्रेसिडेंट ऑन हिज ओन लॻाए थो त उहो 10 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो उहो उनखे पार्लियामेंट हाउस ऑफ पार्लियामेंट खे अप्रूव करणो पवंदो, पर इहो सिंध में अहिड़ी सूरत हाल आहे कोन। ज़मीर साहब, जेको हुकूमत जेको एलिगेशन इस्टेब्लिश कयो आहे ऐं शेख रशीद जेको एलिगेशन इस्टेब्लिश कयो आहे उहो इहो आहे त सिंध हुकूमत जा वुज़रा, सिंध हुकूमत प्रैक्टिकली तौर ते हॉर्स ट्रेडिंग में हाणे साबित थी चुकी आहे। सिंध हाउस हिकिड़ो मर्कज़ आहे ऐं हुते सिंध हुकूमत प्ले करे थी पंहिंजो रोल माण्हुनि खे ख़रीद करण में। छा इहो इल्ज़ाम रीज़न थी सघे थो त सदर इन ते को एक्शन खणे ऐं 3 महीननि जो जेको गवर्नर राज आहे उहो नाफ़िज़ थी सघे? इहो को अहिड़ो रीज़न कोन्हे, ऐं इहो एलिगेशन ई आहे, उनजी एविडेंस किथे आहे त जेको आहे सो को MNA चए या को MPA चए त जेको आहे सो उनखे फोर्स कयो वियो आहे या उनखे हॉर्स ट्रेडिंग में शामिल कयो वियो आहे। उहा त इहो त एलिगेशन आहे न, इन जी जेका एविडेंस आहे कोन। एविडेंस खां सवाइ जेको एलिगेशन खे एस्टेब्लिश थी वियो, ऐं इन जेको आहे सो एलिगेशन ते जेको आहे तव्हां सूबे जी गवर्नमेंट ख़तमु कीअं कंदव, उहो त आइन जे ख़िलाफ़ हूंदो। माना आइन में त जेको आहे सो पंहिंजा रीज़न्स लिखियल आहिनि न, जेकॾहिं इंटरनल सिचुएशन सूबे में ख़राबु आहे त उन ते जेकॾहिं तव्हां गवर्नर राज लागू कंदव त रेज़ोल्यूशन पास करणो पवंदो पहिरियों, अदरवाइज़ तव्हां नथा लॻाए सघो।
ऐं हुजे नंबर ॿियो जेको आहे सो गवर्नर जेकॾहिं रिपोर्ट ॾींदो त कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी ते ब्रेकडाउन थी वियो आहे, को बि इदारो कमु नथो करे, हुनजा रीज़न्स आहिनि न। गवर्नर सदारती हुकुम खे बि रेटिफिकेशन खपे क़ौमी असम्बली में या सेनेट खपे, ऐं जेको प्रेसिडेंट आर्टिकल 230 लॻाए थो त उहो 10 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो सेनेट हुनखे अप्रूव करिणो आहे ऐं क़ौमी असम्बली खे जुदा जुदा अप्रूव करिणो आहे ॿिनी हाउसिस खे। ऐं नंबर ॿियो त जेकॾहिं आर्टिकल 234 जेका सूबे में का अहिड़ी सिचुएशन कोन्हे का, उन त जेकॾहिं ज़ोरी ज़बरदस्ती गवर्नर रूल लागू कयो थो वञे त उन में बि 2 महीननि जे अंदरि जेको आहे सो जॉइंट सिटिंग ऑफ द पार्लियामेंट खे जेको आहे उनखे अप्रूव करिणो आहे। इहे स्ट्रिक्ट कंडीशंस आहिनि ऐं उन में बि रीज़न्स उहे हुजनि, माना जेके कॉन्स्टिट्यूशन में लिखियल आहिनि। हाणे रीज़न्स जेकॾहिं तव्हां एलिगेशन जे बुनियाद ते जेको आहे पूरे सूबे जे गवर्नमेंट खे जेको आहे घर मोकिलींदो त उहो आदत किथे थींदो। ज़ाहिरा कोर्टूं बि आहिनि ऐं मुल्क जो सॼो पब्लिक ओपिनियन आहे, इन जेको आहे सो फ्लिम्सी ग्राउंड ते का बि प्रोविंशियल गवर्नमेंट खे ख़तमु नथो करे सघे ऐं तमामु आइनी तौर ते ॾुखियो आहे कंहिं सूबे में जेको आहे सो हुनजे इलेक्टेड गवर्नमेंट खे ख़तमु करणु या गवर्नर राज लागू करणु आफ्टर द 18th अमेंडमेंट खां पोइ जेके चेंजिस आहियूं कॉन्स्टिट्यूशन। ठीकु आहे सर, ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। ज़मीर घुमरो साहब असां सां मौजूदु हुयो। वाज़े तौर ते 4 ऑप्शन ॾिना आहिनि आर्टिकल 234 में, पर उहो लागू करण जे लाइ रेटिफिकेशन बि खपे क़ौमी असम्बली ऐं सेनेट जी, ऐं अगरि उनखे जेको 10 ॾींहंनि जे अगरि अंदरि सूबाई असम्बली में करारदाद मंज़ूर थियणु ज़रूरी आहे, न थींदी त पाण ई ख़तमु थी वेंदो। वहीद राजपर साहब ॾे हलूं था। वहीद राजपर साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। भाई साहब, तव्हां ज़मीर घुमरे साहब जी आवाज़ बि ॿुधी ऐं तव्हां हिते असांजा हेड बि आहियो, ब्यूरो चीफ बि आहियो, तव्हां सिंध असम्बली कवर बि कंदा आहियो, पोइ सियासी सूरत हाल बि ॾिसंदा आहियो। छा का अहिड़ी सिचुएशन सूरत हाल सिंध में आहे जो गवर्नर राज नाफ़िज़ थी वञे? ॾिसो मुनवर, हिन वक़्तु जेकी ज़मीर साहब ॻाल्हि कई, अमन अमान बि ख़राबु कोन्हे, अमन अमान जी सूरत हाल बि हिन वक़्तु ठीकु आहे, न को सिंध ते हिन वक़्तु को गैर मुल्की हमले जो ख़तरो आहे। मां जेको आहिनि 5 हिन वक़्तु जेके ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें सियासी सूरत हाल में बि जेके ॾिठो वञे, सिंध असम्बली में बि रेगुलेशन पास कराइण जे पोज़ीशन में GDA ऐं हुनजा इतिहादी जेको आहे उहो हुन में मुमकिन कोन आहे। कानूनी जेकी सूरत हाल आहे उन तहत बि जेको आहे PTI जी जेकी वफ़ाक़ी हुकूमत आहे या सदर, उन में बि जेको आहे कामयाबियुनि खे एमरजेंसी या गवर्नर राज जेको कानून में आहे, आइन में आहे, उन तहत ई जेको पोज़ीशन में न आहिनि। जेकॾहिं सवली सिंधी में चइजे त डंडे जे ज़ोर ते जेकॾहिं इहा एमरजेंसी या गवर्नर राज लागू कयो थो वञे त उहा बि कामयाबु कोन थींदी। मसइलन जेको सदाईं जेकी PTI जी जेकी मीटिंग्स थियूं आहिनि उन में इहो PTI जेके अॻुवान आहिनि उहो सदाईं इहो मौक़ुफ़ रहियो आहे त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे, पर अञा ताईं उनखे हिन में कामयाबी जेको हासिलु कोन थी आहे। ॿी जेकी टी सूरत हाल आहे जेकी हिन वक़्तु बेइतमादी रिथ आहे, उन में जेकी वफ़ाक़ी हुकूमत परेशान आहे, वज़ीर आज़म परेशान आहे, PTI छो त उन सां इत्तेहादी जेके MQM आहे, काफ लीग ऐं बाप पार्टी बलोचिस्तान जी आहे, उहे बि हिन वक़्तु गॾु कोन आहिनि, जेके बज़ाहिर नज़र अचे पियो। ऐं वज़ीर आज़म उन वटि वञे पियो ऐं जेके उन इत्तेहादी आहिनि उहे अपोज़िशन सां मुलाक़ात वही इहो ई पुछणु चाहियां थो, वही साहब इहो ई पुछणु चाहियां थो, जेका इत्तेहादी सिंध में मौजूदु आहिनि उन्हनि बि तक़रीबन फ़ैसिलो फाइनल कयो आहे, ऐं उन जे हवाले सां छा इतलात आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा MNAs अहिड़ा आहिनि जेका तव्हां ॾिसोसि था त स्लिप थी सघनि था PTI जा सिंध मां? हिकिड़ो त साम्हूं अची वियो आहे रमेश वामखानी, उन खां अलावा तव्हां छा था ॾिसो, कीअं तव्हांखे सिचुएशन नज़र अचे थी? तव्हां सम्झो था त PTI एतमाद खोई चुकी आहे हिते? ॾिसो, हिन वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे त मुंहिंजा जेके इतला आहिनि त 5 MNA सिंध जा जेके आहिनि PTI जा, उहे हिन वक़्तु उन सां गॾु कोन आहिनि। उहे अपोज़िशन सां पीपुल्स पार्टी जो उहो साथ ॾियनि पिया। MQM सां बि तक़रीबन जेके आहिनि उहे पीपुल्स पार्टी जा मामला तय थी चुका आहिनि। जमायत इस्लामी जेको MMA जो मेंबर आहे उहो बि हर मामले ते जेको आहे उहो PTI सां ऐं GDA सां कॾहिं बि साथ कोन ॾिनो आहे। सदाईं जेको अणदुरियाल आहिनि, TLP जी 3 मेंबर आहिनि TLP जा, उन्हनि बि सदाईं न पीपुल्स पार्टी सपोर्ट कई आहे, न जेको आहे सिंध असम्बली में जेकी अपोज़िशन आहे सदाईं ख़ामोश रहिया आहिनि। हिन में ॾिठो वञे त हाणे PTI जा 3 मेंबर आहिनि हिन वक़्तु सिंध असम्बली में, GDA जा 14 मेंबर आहिनि, MMA जो 1 आहे, ऐं MQM जा 1 बि मेंबर आहिनि, TLP जा 3 मेंबर आहिनि, ऐं 99 जेके मेंबर आहिनि उहे पीपुल्स पार्टी जा आहिनि। जेकॾहिं सिंध असम्बली मां हाणे गवर्नर राज जे लाइ जेकॾहिं उहो रेज़ोल्यूशन पेश कयो थो वञे त उन में नाकामी थींदी। कानूनी तौर ते जेकॾहिं ज़मीर साहब जी ॻाल्हि कई
कानूनी तौर ते बि हिनखे नाकामी नसीब थींदी। हाणे ॿियो आहे त उहो जेकॾहिं गैर कानूनी तरीक़े सां गवर्नर राज या एमरजेंसी लागू कनि था त उन में बि अदालतूं मौजूदु आहिनि, इन्हनि खे नाकामी थींदी। पर इन में इहो आहे त जेकॾहिं गैर कानूनी ॾंडे जे तौर ते जेकॾहिं गवर्नर राज या एमरजेंसी लागू कनि था, मक़सदु PTI गवर्नमेंट जो इहो आहे त जेकी बेतमादी रिथ आहे उनखे कीअं नाकाम कजे ऐं 10 ॾींहनि जे अंदरि अंदरि हिननि खे उहो पार्लियामेंट मां, क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां उहो रेज़ोल्यूशन उनखे रेटिफिकेशन। हाँ वही साहब, तव्हां असां सां हिते ई रहिजो। असद शह साहब असां सां मौजूदु आहे। असद, इहो ॿुधायो त असां ॻाल्हि कयूं पिया त ऑप्शन कहिड़ा आहिनि। हिकिड़ो त इहो गवर्नर राज, असां बैरिस्टर ज़मीर घुमरे साहब खे ॿुधो, इहो इंतिहाई मुश्किल कमु आहे ऐं गैर क़ानूनी थींदो ऐं 10 ॾींहंनि जे अंदरि उहो थी वेंदो ख़तमु। त कहिड़ा ऑप्शन आहिनि तव्हां सम्झो था त अञा तव्हां सम्झो था हुकूमत वटि कहिड़ा कहिड़ा ऑप्शन आहिनि? ॾिसो, हुकूमत वटि हींअर सवाइ बेतमादी वारी रिथ जा जेके माण्हू आहिनि उहे पूरा करण लाइ जेकॾहिं हुकूमत खे हाणे क़ौमी असेंबली जो इजलास बि घुराइणो पइजी वियो आहे। अॼु तव्हां ॾिठो त वज़ीर आज़म हिदायतूं ॾिनियूं आहिनि त 21 तारीख़ ते इजलास तलब कयो ऐं 21 तारीख़ लाइ जेको इजलास आहे उहो मुख़्तसिर वक़्त जो थींदो, छाकाणि जो हिकिड़ो सिटिंग MNA फोर्थ थी वियो आहे। उनखां पोइ उनजी कार्रवाई मुअतल थी वेंदी ऐं पोइ वरी विच में मोकलूं पियूं अचनि 23 तारीख़ जी या OIC जो जेको इजलास आहे उनखां पोइ इजलास थींदो। इन विच में हुकूमत वटि जेकॾहिं जेके धुरियूं आहिनि या टेलीफोन अचण वारा जेके मामला आहिनि, इहे जेकॾहिं हुकूमत जो को साथ ॾेई वठनि था या न्यूट्रल थी वञनि था त पोइ त हुकूमत ईअं सम्झो त 23 खां पोइ न रहंदी। असद, पाकिस्तान तहरीक इंसाफ जो सिंध जो जेको इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे अरसलान ताज घुमन, मेंबर सूबाई असेंबली आहे, उन ज्वाइन किया, उन्हनि सां ऑप्शन ॿुधूं था। अरसलान, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अरसलान साहब, क्या ऑप्शन बाकी बचे हैं हुकूमत के पास? अब तो खुलकर सामने आ गए अरकान और आपने देख लिया और सिंध हाउस में मौजूद हैं, वाज़े तौर पे कह रहे हैं कि हम हुकूमत से नाराज़ हैं, हमारे तहफ़्फ़ुज़ात हैं, हम अपने ज़मीर के मुताबिक वोट करेंगे और हमें सिक्योरिटी फराहम की जाए। हमें इनसिक्योर फील कर रहे थे तो हम सिंध हाउस आ गए। क्या ऑप्शन आपके पास बाकी बचे हैं अभी? देखें, ये तो ऑप्शन इनके पास है ना। हमने तो सुबह में बता दिया, हम तो 2 रोज से कह रहे थे कि SSU बुलाए गए हैं, 400 यहाँ सिंध से इस्लामाबाद बुलाए गए हैं और आज अब पता चल गया। कल परवेज इलाही साहब ने बोला कि 10 से 12 अरकान इनके पास मौजूद है। तो ये तो वो बात जो हम कल कह रहे थे, खदशे का इजहार कर रहे थे, वो सामने वाज़ा आ गया। दूसरी चीज, वो सही कह रहे हैं कि उनको सिक्योरिटी फराहम की जाए, वो बड़ा गैर महफूज फील कर रहे हैं। उसकी वजह ये है कि जिसके नाम पर वो वोट लेने के लिए अवाम के पास गए थे, उसका नाम है इमरान खान। और जब वो वापस जाएंगे अपने मोहल्लों में, अपने हलकों में, तो लोग पूछेंगे कि भाई जिसके नाम से तुमने हमसे वोट मांगा, उसके खिलाफ जाके तुम ये 2 पैसों के लिए तुमने जो वोट हमारा बेचा है, तो इसका जवाब तो दो। तो अवाम तो पूछेगी, वोटर तो पूछेगा। और इनमें तो कुछ जो मखसूस नशिस्तों पे लोग हैं जिनके कहने पे उनके घर वाले उनको पानी का गिलास ला के नहीं देते, तो उनको इमरान खान ने वो सीटों पे पहुंचे और उनको कुछ को तो फंड भी मैं मिले। ऑप्शन सुनना चाह रहा हूँ आपसे। ऑप्शन क्या बचे हैं आपके पास? क्या बातचीत हो सकती है अभी भी इन अफराज से? क्या अभी भी इन अरकान से आपके लोग हैं, इनसे अभी भी बातचीत हो सकती है? क्या वजीर आज़म गवर्नर राज लगा सकते हैं? क्या दूसरे कोई ऐसे ऑप्शंस आपके पास मौजूद हैं जो आप आखिरी दिन तक प्ले करेंगे? वो ऑप्शन सुनना चाह रहा हूँ। देखें मुनव्वर भाई, आप चाह रहे हैं कि ट्रेलर में आपको पूरी फिल्म दिखा दें, तो थोड़ा हौसला रखें, थोड़ा इंतजार करें। वक्त अभी तो पार्टी शुरू हुई है, अभी पता चल जाएगा। अभी गवर्नर राज तो आइन में लिखा हुआ है ना, बनाया था आइन बस पार्टी के। लेकिन उसके लिए कोई सूरत हाल होनी चाहिए ना, सूबे में कोई सूरत हाल हो। क्या देखें, ये तो सूरत हाल आपके सामने वाज़ेह है कि सिंध हाउस एक सरकारी जगह है, अवाम के पैसों से चलता है सिंध हाउस, और यहाँ पर सियासी एक्टिविटी की जा रही है पार्टी की। अगर ये जो घोड़ों की रेस में जो गधों की खरीदो फरोख्त हो रही है, ये जरदारी साहब को करनी, तो जरदारी हाउस लेके गए ना, बिलावल हाउस लेके गए। ये सिंध हाउस जो अवाम के पैसे से चलता है, यहाँ क्यों ये बाजार गर्म किया हुआ है, वहाँ क्यों चला रहे हैं? तो ये भी तो सूरत हाल है ना कि मुल्क में इंतशार फैलाने के लिए इन अरकान से बातचीत हो सकती है।
जो आपसे नाराज हैं, उनको तहफ़्फ़ुज़ात हैं आपसे, वो क्यों नहीं सुने देखिए गए क्या या भी सुने? तहफ़्फ़ुज़ात है? तहफ़्फ़ुज़ ये है कि इमरान खान ने एब्सोल्युटली नॉट क्यों बोला है। तहफ़्फ़ुज़ ये है कि आपने इमरान खान ने इस दुनिया में इस्लामोफोबिया के हवाले से जो पूरी उसकी निपटने के लिए मुहिम चलाई, ये तहफ़्फ़ुज़ है इनको? क्या ये तहफ़्फ़ुज़ है कि यूरोपीय यूनियन को दो टोक अल्फाज में बात की और पीपल्स पार्टी बात कर रही है? पीपल्स पार्टी के बानी जुल्फ़िकार भुट्टो जलसों में खड़े होकर कहते थे, जब वो कहती पूरी बैनुल अक़वामी दुनिया को पैगाम देते थे, जलसों में खड़े होकर वो पीपल्स पार्टी कह रही है कि जी यूरोपीय यूनियन को क्यों नाराज किया गया? तहफ़्फ़ुज़, और ये 3 साल के बाद आके तहफ़्फ़ुज़ वाकई है। भाई रिजाइन करें और जाएं पीपल्स पार्टी के नाम पे टिकट पे इलेक्शन लड़ें और फिर आके बोले ये इमरान खान के नाम की टिकट है। तो आप आखिर तक अपने कार्ड छुपा के रखना चाहते हैं, आप ऑप्शन नहीं बताना चाहते अभी? हाँ, वो वक्त आने पे आपको मालूम पड़ जाएगा। और जैसे हमने कहा कि अभी तो शुरुआत है, अभी बहुत वक्त है। ये भी जो आज इनको करना पड़ा, ये इसलिए करना पड़ा क्योंकि आज सुबह हमने बता दिया था कि अरकान इनके पास है। अगर हम सुबह ना बताते तो आपको पता भी नहीं चलता। तो और जिस तरह से इन्होंने अपने मनपसंद एंकर्स को बुला के ये ब्रेकिंग की गई न्यूज, तो ये भी एक तरह से हमें पता चला कि कौन कौन लोग इनके साथ सहूलतकारी में मुलव्विस है। बहुत शुक्रिया अरसलान ताज घुमन असां सां मौजूद हो। आगा रफ़ीउल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी के मेंबर कौमी असम्बली मौजूद है। आगा साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, नवर कैसे हैं आप? अल्लाह का शुक्र है। आप सुनाएं, क्या सिंध हाउस में आप लोगों ने धमा चौकड़ी मचाई हुई है और किस तरीके से हुकूमत ये कह रही सिंध है? हाउस गधों का नहीं है, सिंध हाउस सिंध के मुंतखब करदा अवाम नुमाइंदों का है। हाँ, तो भाई ये इतनी सिक्योर जगह है पूरे पाकिस्तान में कि जहाँ पर इतने सारे हुकूमती अरकान बड़े आराम से मौजूद हैं और वो बड़े धड़ल्ले से कह रहे हैं कि जी बस अब हम ज़मीर के मुताबिक वोट देंगे। क्या क्या ऑप्शंस आपने उन्हें दिए हैं, क्या अपॉर्चुनिटीज दिए हैं? सिंध ने हमेशा लोगों को पनाह दी है, सिंध ने हमेशा लोगों को तहफ़्फ़ुज़ दी है, सिंध ने हमेशा लोगों को एक मोहब्बत की धरती है, उसमें सबको समाया है। आज भी ये यजीद के सताए हुए जो हैं वो सिंध की धरती में महफूज हैं और अपनी पनाह लेके आए हैं। तो इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है वो सिंध उसका किला है और हमेशा आपको ये इस तरीके से जलते हुए मिलेंगे। ये सिंध पे गवर्नर राज लगाए, ये सिंध पर जो मर्जी इनका दिल करता है वो करें, सिर्फ और सिर्फ ये सामना करें इससे अदम एतमाद का। ये बात करें अदम एतमाद की, इनको कहें कि कल असेंबली का इजलास बुलाएं ताकि हम हमारे जो एक कुलीग का इंतकाल हुआ उसके हक में दुआ करें और सेकंड डे पे आप इलेक्शन आप बोलें, अनाउंस करें और वोटिंग करवाएं। दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। ये राय फरार अख्तियार कर रहे हैं, ये मुख्तलिफ हिले बाने ढूंढ रहे हैं। तो बहरहाल ये एक्सपोज हो चुके हैं, ये फारिग हो चुके हैं, नालायक और नाहल लोग हैं। इनसे हुकूमत क्या करनी है? हर चीज में क्रिकेट, हर चीज में गेम। आखिरी दिन तक इनके जो आप अरकान हैं, जिन लोगों के जो आपके पास वहाँ पे मौजूद हैं और अपनी मर्जी से हैं, हम ये नहीं कह रहे कि वो कोई आप लेके गए हैं, जो वहाँ तक आखिरी दिन तक आप समझते हैं वो डटे रहेंगे या वो कोई कैंप? मुनव्वर, मैं आपको छोड़े, आप भाई, मैं आपको दूसरी एक न्यूज दे देता हूँ। सिंध हाउस में जो ठहरे हुए ये 30% लोग हैं। अच्छा, यानी ये तादाद 70% अभी अपने और छुपा के रखी हुई है? सर 70% लोग और अभी बैठे हुए हैं, छुपाया उपाया किसी को नहीं छुपाते। तो देखें आज तो इन्होंने, मैं नहीं जानता ये आपके साथ कौन साहब थे, आपके साथ अभी कौन साहब थे, लेकिन इन्होंने तमाम टीवी चैनल्स के ओपन, काशिफ अब्बासी, AR भाई थे, समा से आए, नदीम मलिक और तमाम टीवी चैनल्स इस मुल्क के अंदर जितने मोतबर साथी हैं सब आए और सबों के ऊपर इसने इल्जाम लगा दिया कि ये पैरोल पे हैं किसी के। लेकिन अफसोस के साथ कहना पड़ता है, आप इनके पुराने क्लिप्स उठाएं, जब सेनेट में इनको वोट देते हैं तो कहते हैं कि इनके ज़मीर जागते हैं और आज जो है ये खुद इनके ज़मीर सो गए। तो अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जब भी कोई रास्ता लिया है वो आइन और कानून के तहत लिया है। हम आइन और कानून के तहत इनका मुकाबला करेंगे। हमने जत्था लेके नहीं, हमने लाखों का मजमा लेके डी चौक पे खुदा हाफिज किया है, क्योंकि हमने कहा कि अब हम पार्लियामेंट की जंग लड़ेंगे। हमने अपनी अवामी ताकत इनको दिखाई और इंशाल्लाह पार्लियामेंट में इनको हिम्मत है तो इनको कहें कि सामने आए, आप बुलाएं इजलास। ये
चोर दरवाजे से आए थे कौन और कौन चोर से दरवाजे से देखिए भागे। आप बहुत कुछ सोच रहे होंगे, जाहिर सी बात है, आप मेंबर कौमी असम्बली हैं, फिर पाकिस्तान पीपल्स पार्टी में अहम रुकन हैं, मुख्तलिफ मीटिंग्स में और दूसरी जगहों पे शिरकत आपकी मुस्तकिल रही है, आप क़यादत से भी मिलते रहे हैं, बहुत सारे कानूनी मशवरे भी हुए होंगे। क्या क्या ऑप्शंस हुकूमत इस्तेमाल कर सकती है जिसका आपको खदशा है, और उससे निमटने के लिए जो स्ट्रेटजी है? हुकूमत मुनव्वर हुकूमत इस टाइम एक दलदल में, जितना सिंधी में वो कहते हैं ना कि जितना हिलेगी उतना दसेगी, ये इस टाइम अब फंस चुके हैं, ये दलदल में आ चुके हैं। अब इनके पास सिवाय इस चीज के कि ये 22 करोड़ अवाम के ऊपर जुल्म छोड़ें, ये ज़िद्दियत छोड़ें और आ जाए तो इंशाल्लाह ताला पाकिस्तान जो है वो एक आखिरी एक आगा साहब, एक और, क्या आपको नहीं लगता सिंध हाउस को मरकज बनाना और फिर वहां पे लोगों को रखने से एक जेस्चर जो एस्टेब्लिश हो रहा है? मुनव्वर मेरी ऑन रिकॉर्ड एक मैं आपको अपने लेटर हेड पर केपी हाउस में, बलूचिस्तान हाउस में, पंजाब हाउस में मैंने अपने लेटर हेड पर अपने गेस्ट रखवाए। ये मेरा लीगली, ये मेरा प्रिविलेज है, कोई इशू नहीं है। आज भी पाकिस्तान का कहीं कभी मेंबर हो नेशनल असेंबली का, उसका प्रिविलेज है, वो अगर चाहता है कि मैं यहाँ पर अपने आप को सेफ समझता हूँ, वो अगर अपना पे करता है और सिंध हाउस को, वो यहाँ रह सकता है। ये आईनी और कानूनी तकाजा है। ये बेवकूफ लोग हैं क्योंकि इन्होंने कानून के साथ, आइन के साथ और सियासत के साथ इनका वास्ता नहीं रहा है, ये जट्टे हैं, तो इसलिए इनको समझ ये बात कभी आएगी नहीं। आज मैं आपको दिखा सकता हूँ एज ए पाकिस्तान पीपल्स पार्टी के एमएनए होने के नाते, मैंने केपी हाउस में अपने दोस्तों को, अपने रिलेटिव को, मुझे जरूरत पड़ी है, हमें कसर नाज में दोस्तों को हमें जरूरत पड़ी है तो हमने रूम लिए। ये मेरा प्रिविलेज है, ये किसी भी नेशनल असेंबली के मेंबर का प्रिविलेज है। अगर वो सिंध हाउस में अपने आप को सेफ समझते हैं तो वो आते हैं। लेकिन थोड़े से फंसे हुए हैं सर, थोड़े से फंसे हुए यूं थे कि उधर इमरान खान साहब इल्ज़ाम लगा रहे थे 3 दिन से कि सिंध हाउस में बहुत कुछ हो रहा है, और बड़े बड़े इल्ज़ाम उन्होंने लगाए, पैसों के हवाले से भी, खरीदो फरोख्त के हवाले से भी। सुबह यूसुफ रज़ा गिलानी साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस की और वाज़े तौर पर उन्होंने ये ऐलान किया कि वहाँ सिर्फ पाकिस्तान पीपल्स पार्टी के मेंबर कौमी और सूबाई असम्बली मौजूद हैं, वहाँ कोई आदमी मौजूद नहीं है। और 2 घंटों के बाद जो है वो सब कुछ उलट गया। यूसुफ रज़ा गिलानी साहब हमारे मोतबर हैं और कायदे के खिलाफ है। सेनेट में कोई सिंध हाउस के केयर टेकर नहीं है, उनकी नॉलेज में नहीं था ये सारी। जब जरूरत पड़ी तो तमाम अखबारों, ये टीवी चैनल्स में खबर चली, तमाम मीडिया के जो चैनल्स हैं वो अपनी गाड़ियां लेके यहाँ पहुंचे। हमने तो किसी का दरवाजा नहीं बंद किया, हमने बोला आ जाए। इस 1-2 घंटे के अंदर पाकिस्तान के अंदर तमाम टीवी चैनल्स के एंकर अंदर आ गए और हमने तो किसी का रास्ता नहीं रोका। कैमरामैन और एंकर साथ घूमते रहे पूरे सिंध हाउस में, वो बता देते कि क्या चीज उनको उनसे छुपी रही, क्या चीज जो थी वो उनको नहीं दिखाई गई। एक चीज नहीं दिखाई, वो गवर्नर इलेक्शन नहीं दिखाई, क्योंकि वो गवर्नर साहब की मर्जी से खुलती है। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। अगर रफ़ीउल्लाह असां खे जॉइन कयो हुयो। असद शर्त सां आख़िरी में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असद, ऑप्शन्स ते ॻाल्हि थिए पई, तव्हां उते कवर कयो आहे, हर शइ ॾिठी आहे, कवर कंदा आहियो, छा सदर पाकिस्तान वटि को अहिड़ो इख्तियार आहे, कहिड़ा ऑप्शन इस्तेमालु करे सघे थो, वज़ीर आज़म वटि कहिड़ा कहिड़ा इख्तियार आहिनि जेका उहो आख़िर ताईं प्ले करे सघे थो, छा था सम्झो? असद, तव्हांखे मुंहिंजी आवाज़ अचे थी? असद जी, असद आवाज़ तव्हांखे अचे थी? वहीद असां ऑप्शन्स ते ॻाल्हायूं था ऐं ऑप्शन्स कहिड़ा कहिड़ा थी सघनि था। हिकु त तव्हांजे साम्हूं अची वियो त गवर्नर राज जो फौरी तौर ते मुतालबो कयो आहे, शेख रशीद, ऐं चई आयो आहे त जंहिंमें वज़ीर आज़म खे मां चई चुको आहियां, हाणे उनजी मर्ज़ी आहे। इन जे अलावा छा सदारती ऑर्डिनेंस जारी थी सघे थो? छा वज़ीर आज़म वटि अहिड़ो कोई इख्तियार आहे त हू बेअतमादी वारी जेके रिथ आहे उनखे नाकाम करण जे लाइ का अहिड़ा इक़दाम करे? छा था सम्झो, छा अनारकी जी तरफ़ असां वञूं था, क्लैश जी तरफ़ वञूं था, ऐं पोइ को जेका टी ताक़त आहे उन जे लाइ को रस्तो लॻे थो तव्हांखे? छो त सिचुएशन इस्लामाबाद में ख़राब मुनव्वर, आवाज़ अचे पई मुंहिंजी? जी बिल्कुलु अचे थी।
मनोहर हिन वक़्तु ॾिसो इमरान ख़ान जो वज़ीर आज़म आहे हुन वटि 3 ऑप्शन आहिनि असेंबलियूं टोड़े इन खां पहिरियां हुन वटि पहिरियों ऑप्शन इहो आहे त गवर्नर राज लागू करे सिंध में छो त सभ खां वधीक जेकी एक्टिव आहे जेको की रोल हिन वक़्तु बेएतमादीअ रिथ में अदा करे पियो उहो पीपुल्स पार्टी आहे आसिफ अली ज़रदारी आहे पीपुल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जो जेको सदर आहे उहो सॼी जेको बेएतमादीअ रिथ आहे अपोज़िशन खे लीड उहो पियो करे मसलन जीअं काफ लीग जे परवेज़ इलाही चयो त आसिफ ज़रदारी असां आहियूं ऐं काफ लीग जेको आसिफ ज़रदारी आहे त इन हवाले सां हिन वक़्तु लीड करे पियो त इन वक़्तु जेको इमरान ख़ान जो जेको आयो आहे मौक़ुफ़ हिन वक़्तु या शेख रशीद जो त गवर्नर राज सिंध में लागू कजे त इन गवर्नर राज लागू करण जो मक़सदु इहो आहे त बेएतमादीअ रिथ खे कीअं नाकाम कजे जी हाँ सदारती ऑर्डिनेंस भी अची सके तो मसलन पंजाब जो मिसाल आहे पीपुल्स पार्टी जी वफ़ाक़ी हुकूमत हुई उन वक़्तु सलमान तासीर गवर्नर हुयो पीपुल्स पार्टी जो शहबाज शरीफ चीफ मिनिस्टर हुयो त पंजाब में बि जेको आहे उहा एमरजेंसी लागू कई वई हुई हिन वक़्तु जेको आहे ॿियो ऑप्शन जेकॾहिं इन में नाकामी थिए थी त इमरान ख़ान जेको असेंबली तोड़े सघे थो रिज़ाइन बि करे सघे थो इहे बि जेको आहे घटि ऑप्शन तव्हां चओ था को छो त हाणे रेक्विज़िशन मूव थी वई आहे त इहो इख्तियार बि वज़ीर आज़म के कोन्हे थैंक यू वेरी मच वहीद राजपर ऐं असद शर साहब तव्हांजा असां थोराइता आहियूं ही जेका सिचुएशन आहे इन में तव्हां वाज़े तौर ते ॿुधियो त हुकूमत हाणे हिन टाइम में मुश्किल में आहे न सिर्फ़ु इहा जेका इनसाइड बग़ावत थी आहे ऐं जेका अरकान क़ौमी असैम्बली आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा हू साम्हूं अची विया आहिनि वाज़े तौर ते चवनि था कुझु माण्हुनि त इंटरव्यू क़ुरान ते हथु रखी चयो आहे असां पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ हाणे वोट कंदासीं ॻाल्हियुनि जे हवाले सां राजा रियाज़ हुजे नूर आलम ख़ान हुजे बशीर हुजे या वजिया हुजनि ही वजिया इकराम हिननि सभिनीनि चयो आहे त हाणे ॻाल्हि ॿोल ख़तमु थी चुकी आहे हिन जो वक़्तु गुज़री चुको आहे असांखे आज़ादु कयो असांखे तव्हां इहो श्योरिटी ॾियो त कुझु असांजे ख़िलाफ़ु कार्रवाई न थींदी पोइ असां पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ फ़ैसिलो कयूं इहो असांजो राइट आहे कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे वज़ीर आज़म वटि जेका ऑप्शन कुझु बचिया आहिनि हिकु त ही गवर्नर राज जो ऑप्शन जेको सिंध में सिर्फ़ु लॻी सघे थो ऐं हू बि घणे अरसे जे लाइ इम्प्लीमेंट न थी सघंदो ऐं हुन जे लाइ बि ज़रूरी आहे ॿियो जेको लीडर ऑफ द हाउस अगरि हुकूमत किरे थी ऐं बेएतमादी वारी रिथ कामयाबु थी वञे पोइ जेको नओं ऑप्शन आहे त लीडर ऑफ द हाउस चूज़ करण जे लाइ उन्हनि खे मुंतख़िब करण जे लाइ कहिड़ो तरीक़ो ऑपोज़िशन एडॉप्ट कंदी इन में घणी कॉम्प्लिकेशन्स आहिनि इन्हनि जे हवाले सां बि ज़रूरु असां अॼु असांजो प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुतो इंशाल्लाह सुभाणे तव्हांखे इन ई हवाले सां मुस्तक़िल KTN तव्हांखे अपडेट कंदो रहंदो ख़ुदा हाफ़िज़।